हेलो पुलिस स्टेशन। पुलिस के छो फोन कई थई? पुलिस के इन लाइ फोन कई आ तो तो न जेको मुखे मथे में गिलास आयो हो ऐं मुते जानलेवा हमलो करण जी कोशिश कई आई, मां पुलिस के सॾु कंदम। पुलिस के चवंदम तोखे गिरेबान खां वठी करे हितां गिहले वठी वञे। मुझी गाल समझी बहा दे ने, थोड़ा जोर ॾियण दे। हां या गाल पियो कयां, ॾिसो तोखे गिलास आयो और निश के मञा तो, पर तू मुईअ त कोन न है। पर हां हिकड़ी गाल समझी वयो आहियां त तू इन गिलासन ऐं चिमचन सां तू कोन मरंदी है। तू मरंदी है त के बेलचे सां या टीकम सां मरंदी है। हाणे छॾ न कावड़ के, अब तुंहिंजो अकेलो मुड़ुस आहियां। छा मतलब अकेलो मुड़ुस आहीं? मुझो मतलब आहे पे मां पी के अकेलो आहियां न, इन जो मकसद तुंहिंजो बि अकेलो मुड़ुस थियोसि न। हाँ त पोइ ईअं चओ न, तो करे सोचियो आ त मुंहिंजी शादी तोसां न पर ॿिए के शैतान सां थी वञे त पोइ? न न न न, भेण भाउ जी शादी न आहे थींदी, केतिरो मूं ॿुधो आहे। ना शुक्रो आहीं तूं, तो जहिड़े इंसान खे न जहनुम में जाइ न मिलंदी। हाँ उहा ॻाल्हि त सही आहे, पर हर जॻह ते तोसां रहण त नथो चाहियां न। केॾो न वक़्तु थी वियो आहे पंहिंजी शादीअ खे। कॾहिं ईअं सोचियो अथई त एॾी प्यारी ज़ाल आहे को सुहिणो गिफ्ट वठी ॾेई छॾियांसि? ये बस इहा जेका तूं हाणे ॻाल्हि कई न, इन खां पहिरीं इहो ई पियो सोचां त तोखे गिफ्ट वठी ॾियां। कहिड़ो गिफ्ट वठी ॾींदे मूंखे? सोचां पियो कैंची वठी ॾियां। कैंचीअ जो वरी मां छा कंदसि? हू एतिरी ज़बान हलाई थी न त मूं चयो त हिनखे कट जान छॾाए। हा छो न, इन कैंचीअ जो मां ॾाढो सुठो इस्तेमालु कंदमि। मां हिन में पंहिंजी ज़बान न पर तुंहिंजी ज़बान कटींदमि। तुंहिंजी ज़बान बि अॼुकल्ह ॾाढी हलण शुरू थी वई आहे। ॻाल्हि ॿुधई, हे तरीक़ो मुड़ुसनि सां सही आहे कोन, पर अॼु तूं कर, छो जो मूं तोखे गिलास आयो आहे। ॾिस नूर मिठे जो कसम आहे, ओ कसम तो वॾो वॾो कसम खणा त मूंखे 3 महीननि खां पगार नाहे मिली। अब हिते अहिड़ी आफ़त थी रहे जो तोखे मां छा ॿुधायां। या आफ़त मैडम साहब खे तो चवां। अब जेकी साहब जी घर वारी आहे न, अब ॾाढी ॾींगी आहे। तोबा बा तोबा, जेकॾहिं साहब खे टंगू हुजनि न त साहब भॼी वञे। तोबा बा तोबा, टंगू मतलब माज़ूर नाहे। बाबा मां तो चवांसि त हुन में जेकॾहिं फीथा हुजनि न भॼी वञे। ॻाल्हि ॿुध, तूं बसि फिकुर न कर। जीअं मूंखे इहा 8 महीने जी पगार मिली न, मां तो वटि जुल्म करे पुॼंदो साईं अची। अला मुंहिंजी सिक लॻी अथई। इहे तूं चओ किथे मां ख़ुशीअ में मरी न वञा। 3 and 1 अॼु त तूं ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। ख़ैर त आहे? हा मैडम, थो न ख़ुशि थींदुसि। असांजे मुल्क में आहिनि ख़ुशियूं, चारों तरफ़ ख़ुशियूं ख़ुशियूं, हेॾां ख़ुशियूं हेॾां ख़ुशियूं, ओ हेॾां ख़ुशियूं, ओ होॾां ख़ुशियूं, रुॻो ख़ुशियूं ख़ुशियूं आहिनि। तूं पहिरियों जानवर आहीं, मुंहिंजो मतिलबु आहे तूं पहिरियों इंसान आहीं जेकी ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं थो करीं। भला ॿुधाए असांजे मुल्क में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि? पहिरीं ख़ुशी इहा आहे 6 कलाकनि खां पोइ 1 कलाक बिजली अचे। आहे न ख़ुशी जी ॻाल्हि। ॿी ख़ुशी इहा आहे त बाज़ार में ख़रीदारी करण खां पोइ माण्हूअ जो घर ज़िंदा अचण, इहा ॿी ख़ुशी आहे न। ऐं टी ख़ुशी इहा आहे हर महीने 30 रुपया पेट्रोल महांगो करण खां पोइ 1 रुपयो 86 पैसा घटि थियण जी, इहा ख़ुशी। ऐं चौथी ख़ुशी इहा आहे त बस में सफ़र करण खां पोइ मोबाइल जो जेब में बचण, इहा त ख़ुशी आहे न। हा, 5हीं ख़ुशी इहा आहे त मस्जिद में निमाज़ पढ़ण खां पोइ जेकॾहिं चोपल पंहिंजी साॻी जाइ ते पियल आहे त इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे न। ऐं छहीं ख़ुशी इहा आहे त राति जो ड्यूटी करण खां पोइ पुलिस वारे खे रस्ते में 100 रुपया ॾेई घर बामण ते पुॼण जी ख़ुशी। ऐं 7हीं ख़ुशी? मैडम हे जेके 6 ख़ुशियूं आहिनि इहे घटि न, पर इहे त मल्हायो ऐं मल्हाइण ॾियो त पोइ 7हीं ख़ुशी तव्हांखे ॿुधायां न। ख़ुशी थी वई, सदाईं ख़ुशि रहिजांइ, मां बि ख़ुशि रहां। ए जी ॿुध न। ए जी
ॿुध न एॾो तमीज़ सां तूं कॾहिं खां ॻाल्हाइण शुरू कयो आहे? अॼु न मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि करण वारी आहियां, पर उन खां पहिरियों पंहिंजा कन जेके अथई न उहे चङी तरह साफ़ करे पोइ ॿुधजां मुंहिंजी ॻाल्हि। ॾिस पहिरीं ॻाल्हि तोखे ॿुधाए मुंहिंजो कोई इंट्रस्ट न आहे तोसां हींअर ॻाल्हाइण जो, थोरो बिज़ी आहियां फ़ोन। प्लीज़ तव्हां वञी सघो। मतलब मां का बि ॻाल्हि कयां त उहा अहम न आहे, तोखे मोबाइल अहम आहे, तोखे ॿियो सभु कुझु अहम आहे सिवाय मुंहिंजे। मूं जहिड़ी सुहिणी हसीन प्यारी छोकिरी तुंहिंजी ज़िंदगीअ में आहे, तूं खिले छो थो? ओ इन ते पियो खिला, इन पे सुहिणी तो चयो न, इन ते मूंखे खिलाई। मतलब मां सुहिणी न आहियां? मुंहिंजो चाचो हुयो न, उनजो घोड़ो बि तो जहिड़ो हुयो। मां तोखे एॾी अहम ॻाल्हि थी ॿुधाए, तूं ॿुध त सही न। ॿुधाए ॿुधाए। तूं मूं ॾे ध्यानु त ॾे। कीअं ध्यानु ॾियां तो ॾे? तूं मोबाइल में तो ॾिसे त मूं ॾे नथो ॾिसे। तूं मूंखे ॾिस। हे रखियो मोबाइल, हाणे ॿुधाए अॼु जी तारीख़ तोखे यादि आहे? छा थियो तारीख़ ते? अॼु जी तारीख़ में न तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो तय थियो हुयो। न न न न न न न रिश्तो कोन तय थियो हुयो। अॼु जी जेका तारीख़ आहे न, इहा मुंहिंजी बर्बादी जी तारीख़ आहे। इन ॾींहं ते ही जेको भींड मुंहिंजे कंध में लॻो ऐं हिते मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी ऐं लानत मुंहिंजी ज़िंदगी ते वसी न, उहो अॼोको ॾींहुं आहे। मतलब मां कुछ भी चवां थी तो तोखे उन ॻाल्हि जो को फर्क ही नथो पवे, ॼण मां को अननोन हुजां न तुंहिंजे लाइ। पोइ तोखे फर्क महसूस थिए तो उन खां पोइ बचो तूं मूंसां ॻाल्हि करी थी, तोखे पंहिंजो शर्म हुजणु घुरिजे न। तो अॼु ताईं कयो छा आहे? हे घर मुंहिंजो, गाॾियूं मुंहिंजियूं, ख़र्च मुंहिंजा, नौकर चाकर मुंहिंजा, तोखे मां हेॾी लग्ज़री लाइफ ॾिनी आहे सिवाय गोॾनि घसाइण जे, तो कयो छा आहे? अलाह तोखे एॾो कुझु ॾेई छॾियो, थोड़ी शिकिल सूरत बि ॾेई छॾे हा न, त ॾाढी ख़ुशी थिए हा मूंखे। पर हिकिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां, तुंहिंजे मुंहं खां मुंहिंजो गोॾो भलो आहे। हाँ छो न भलो हूंदो, बिल्कुलु भलो हूंदो। इन गोॾे ते बि न मुंहिंजा एहसान थियल अथई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, ही गोॾे ते प्राउड तो कयां तॾहिं हिनखे खोलियो पियो हलां। तूं अहिड़े मुंहं खे बंदि करे हल। तो जहिड़ो मर्द मां काथे बि न ॾिठो आहे। ऐं तो जहिड़ी औरत मूं ॾिठी आहे, हिकिड़ो ई पीस आयो हुयो तूं, जिन मूंखे ई लॻो इहो। शौंक़ में शादी तो तूं पियो करे। तुंहिंजी भेण खे ॾिसी शादी कई हुई, मूंखे कहिड़ी ख़बर आहे? उन सां शादी करे आ न, मुंहिंजे कट छो पियो अचे? रेस्टोरेंटनि ते वेही पिज़्ज़ा पियो खाए ऐं प्लेटर खाईंदमि मां बेबी, आई वांट अ प्लेटर। इहो जुमिलो तोखे कंहिं ॿुधायो? इहो जुमिलो तो ई चयो हो मुंहिंजे साम्हूं। हेॾे वॾे वात मां एॾो वॾो जुमिलो निकितो कीअं? इहो ईअं ई निकितो जे तूं बदतमीज़ी कंदो आहे मूंसां। खैर बदतमीज़ी करण जी ज़रूरत न आहे, वञ चांहि ठाहे वञ, उथी हल। अॼु खां तुंहिंजो खाइण पीअण बंदि, तुंहिंजा एटीएम्स बंदि, तुंहिंजा क्रेडिट कार्ड बंदि, ऐं तूं घर में सॼे में कमु कंदे मां नौकरनि खे छुट्टी थी ॾेई छॾियां। हा, ऐं कोशिशि कजे इहो मुंहुं बि बंदि कजे। ऐं हाणे वञ हितां, मुंहिंजो मथो न खा, न त मरी पवंदी आहे। सुरोटा मथो न खा, हेॾी सुठी ॻाल्हि ॿुधायमि, उन खां पोइ बि मूंखे ईअं थो चवे। ही बि तोखां सुठो आहे।